सिर्फ़ चार पंज शहर ॿुधाए पंहिंजी जाइ वठंदो त जीअं हिकु महफ़िल जो इख़्तिताम थिए वरी ॿी शुरू थिए। बाक़ी जेकॾहिं ॻाल्हियूं दर्दनि जूं खुली वयूं त शायदि ॾींहं लॻनि असांजा दर्द पूरा थियण ई कोन। जो पैदाइश खां वठी पहिरियों कंहिं ॾाहे चयो त शाइर जो हिकिड़ो शेर आहे त मूंसां त लहा जाया ए मां ॿुधाए मूंखे ये दर्द किथां आया। शायदि ये दर्द असांखे पैदाइश मिलियल आहे जंहिंसां पेशू कयूं था बज़ाहिर हलो बेनवीअ सां दर्द जीअं केरु को महसूस बि न करे सघे। बहरहाल ज़िंदगी आहे, खिली गुज़ारणो बि आहे। अंदर जूं ॻाल्हियूं अंदर में आहिनि, घणियूं ॻाल्हियूं असांजा दोस्त शेयर करे विया। मां तव्हांखे ॿ चारि शेर ॿुधाए पंहिंजी जाइ वठंदुमि त साईं मुख़्तियार जे में पिया चयो छॾे वियो नूर जोगीअ खे, छॾे वियो नूर जोगीअ खे, कुही वियो सूर जोगीअ खे। छॾे वियो नूर जोगीअ खे, कुही वियो सूर जोगीअ खे, अकेलो कुंड में आहे ॾिसे को झूर जोगीअ खे। अकेलो कुंड में आहे ॾिसे को झूर जोगीअ खे, ॾिसी उभॾे पियो रोए, ॾिसी उभॾे पियो रोए पियो जो कूर जोगीअ खे। वरी को दर्द भी आहे, वरी को दर्द भी आहे, मिलियो भरपूर जोगीअ खे। वरी को दर्द भी आहे, मिलियो भरपूर जोगीअ खे। वञे रोंदो पियो तन्हा, वञे रोंदो पियो तन्हा, ॾिठोसीं दूर जोगीअ खे। हिकिड़ो ही गज़ल आहे, एॾा दर्द हयात असांखे अर्पिया जो, एॾा दर्द हयात असांखे अर्पिया जो, रोले ऋण में दूर हलिया विया पंहिंजा जो। एॾा दर्द हयात असांखे अर्पिया जो, रोले ऋण में दूर हलिया विया पंहिंजा जो। जाॾे काॾे सांत ख़ामोशी खाए थी, जाॾे काॾे सांत ख़ामोशी खाए थी, राह तकिर था ख़ाली घर जा कमरा जो। आऊं अकेलो आहियां न आहियां छा मालूम, आऊं अकेलो आहियां न आहियां छा मालूम, रोज़ अचनि था जानी तुंहिंजा सपना जो। खोले मुंहिंजो अंदर कंहिं बि आहे ॾिठो, खोले मुंहिंजो अंदर कंहिं बि आहे ॾिठो, ॿाहिरि वेठो टह कढियां थो एॾा जो। सभु कुझु हूंदे कुझु बि नाहे यार बचो, सभु कुझु हूंदे कुझु बि नाहे यार बचो, ॿांह सिरांदी हूंदे आहियां तन्हा जो। वक़्तु हथनि मां वाचूड़े जीअं वियार वियो, वक़्तु हथनि मां वाचूड़े जीअं यार वियो, खोड़ उम्मीदूं न थियासीं ॾाढा जो। सदाती तकरीर लाइ कबीर खानज़ादा साहब की गुजारिश है तो वो अचनि पाण किताब का। माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अची पोइ बहार जी। मुंहिंजा क़ाबिल एतिराम स्टेज ते वेठल महिमानानी गिरामी मोहतरम सरदार जागीरदानी साहब, पिंडाल में वेठल मुंहिंजे इलाइक़ा निवासियों, परे खां कई आयल मुंहिंजा दोस्तों साथी साथियों, अस्सलाम वालेकुम। GSCD गई इंतहाई माज़रत सां कराची में निकिरंदे असांखे थोरो लेट थी वई, जंहिं करे असां वक़्त से हिते पहुची न सघियासीं। नसीराबाद में संगत असांखे रोकियो जंहिंजे करे असांखे काफ़ी लेट थी। हिते पहुचण खां पोइ तमामु घणी ख़ुशी थी जो मोहतरम राबिल जागीरानी साहब जेको प्रोग्राम रखियो, जेको दोस्तनि खे गॾायो, वो तमामु बहितरीनु प्रोग्राम ॾिसी दिली तौर ते ख़ुशि थी। रोज़गाना पाक कराची तरफ़ां मां समूरी संगत खे, समूरी दोस्तनि खे भलीकार चवां थो, दिलि जी गहराई सां शुक्रगुज़ार आहियां त हो रोज़ाना पाक कराची जे प्रोग्राम में शरीक थिया, पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾेई मान मथां कयो। असांजो रोज़ाना पाक कराची
हमेशह सिंध जे इशूज़ ते पाण मिलायो आहे। नंढो इदारे हूंदे जिते आहियूं जीअं आहियूं जी बुनियाद ते असां कॾहिं बि का सौदेबाज़ी या अहिड़ी का बि शइ न कई आहे जेका सिंध जे ख़िलाफ़ु हुजे। हिकु पेज ते साफ़िन पुलिस वारनि ॿियनि दोस्तनि खे गॾाए हिकु पेज ते आणणु रोज़ानी पाक जसलाणी तव्हां जा वरी बि मां थोराइता ऐं लख थोरा मञा थो तव्हांजे प्रोग्राम में शरीक थियो। तव्हांजी वरी महिरबानी लख थोरा करो। साईं मुंहिंजा हिन प्रोग्राम जा ॿ कार्ज हुया। हिकु त सरदार साहिब सां रिहाण हुई, ॿियो सिलसिलो आहे ममता अवार्ड्स जो ऐं सर्टिफिकेट्स जो, ऐं पंहिंजे ॿिए सिलसिले तरफ़ हलूं था। ऐं मुंहिंजी गुज़ारिश हूंदी खानज़ादा साहिब खे, साईं सरदार साहिब खे, साईं मुख्तियार साहिब जन खे तो वक़्त अॻिते अचनि ऐं दोस्तनि में ममता सर्टिफिकेट ऐं अवार्ड विराइनि। हमेशा अॻिते वधंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, सिंधू वहंदो रहंदो, हाँ सिंधू वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, सिंध बि रहंदी सिंधी रहंदा। जीअंदो रहंदो, सिंधू वहंदो रहंदो, हाँ सिंधू वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, सिंध बि रहंदी सिंधी रहंदा। मशाल बणजी तुंहिंजो नालो, मशाल बणजी तुंहिंजो नालो, जग में बरंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, सिंधू वहंदो रहंदो, हाँ सिंधू वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो।